अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में अवां खे भली कार। मां आहियां फराह शाह। सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइन ते। अमरीकी सदर हुर्मुज़ में फाथल जहाज़ कढण वारो प्रोजेक्ट फ्रीडम रोके छॾियो। ट्रंप चयो आहे त प्रोजेक्ट फ्रीडम पाकिस्तान ऐं ॿियनि मुल्कनि जी दरख़्वास्त ते मुअत्तिल कयो वियो आहे। ॾिसंदासीं त हतमी मुआहिदो थी सघे थो या न। पंहिंजे बयान में अमरीकी सदर वधीक चयो आहे त ईरान जी नाकाबंदी पूरी ताक़त सां जारी रखंदासीं। ईरान सां हतमी मुआहिदे ते पहुचण लाइ वॾी घबराई थी आहे। ईरान ख़िलाफ़ मुहिम में शानदार फ़ौजी कामयाबी हासिल कई आहे। अमेरिका जे परॾेही वज़ीर मार्को रूबियो चयो आहे त ऑपरेशन एपिक फ्यूरी मुकमल थी चुको। ऑपरेशन जा मक़सद हासिल करे वरिता आहिनि। असीं अमुन जे रस्ते खे तरजीह ॾींदासीं। पंहिंजे बयान में मार्को रूबियो वधीक चयो आहे त सदर ट्रंप मुआहिदो चाहे थो, पर अञा ताईं ईरान इहो रस्तो अख़्तियार नाहे कयो। असीं का नई सूरतहाल पैदा थियण मां ख़ुशि नाहियूं। ईरान जे परॾेही वज़ीर जी चीनी परॾेही वज़ीर वांग ई सां मुलाक़ात। इराक जी सदर ट्रंप जे दौरे खां हफ़्तो अॻु चीन पहुची वियो। अमेरिका ख़िलाफ़ जंग खां पोइ ईरान जे परॾेही वज़ीर पारां चीन जो पहिरियों दौरो। हुर्मुज़ खोलण वारो ऑपरेशन मुअत्तिल करण वारे ऐलान ऐं ईरान डीज़ल में अॻभराई जे इम्कान बाद एशियाई स्टॉक मार्केटुनि में बहितरी। पाकिस्तान स्टॉक मार्केट में कारोबार जी शुरूआत में इंडेक्स में 1.5% इज़ाफ़ो। 100 इंडेक्स 2700 पॉइंटुनि जे इज़ाफ़े सां 1,57,500 पॉइंटुनि जी सतह ते पहुची वियो। कोरियन, शंघाई, हांगकांग ऐं भारतीय स्टॉक मार्केटुनि में बि मुसबित रुझान। तेल क़ीमतुनि में बि लाथ। WIT $100.6 फ़ी बैरल में विकिरो। ब्रेंट कच्चो तेल $108 फ़ी बैरल जी सतह ते अची वियो। सदर सेनेट ऐं क़ौमी असेंबलीअ जो इजलास तलब करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। सेनेट जो इजलास सुभाणे ऐं क़ौमी असेंबली जो इजलास 11 मई ते थींदो। हैदराबाद में जवाबदार मुबैना तौर घरवारी खे गोली हणी क़त्ल करे छॾियो। 3 नंबर तला वारे इलाइक़े में नारी मानूर मक्सी बेदर्दी सां क़त्ल। वाक़िए बाद जवाबदार मुड़ुस फरार। पुलिस एवज़े में 2 ॼणनि खे हिरासत में वठी छॾियो। क़त्ल थियल नारीअ जे वारसनि चयो आहे त आइस जे डीलर ऐं मवाली मुड़ुस बिलाल ख़ान संदसि न्याणीअ खे पिस्टल जो फायर करे बेगुनाह क़त्ल कयो आहे। जवाबदार ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई करे खेनि इंसाफ़ फराहम कयो वञे। अवामी तहरीक सरबराह रसूल बख्श पलीजे ऐं हारी अगवा शहीद फाज़ल राहू जो वेझो साथी ऐं सीनियर सियासतदान सैयद आलम शाह लाडाणो करे वियो। सैयद आलम शाह डिघे अरसे अलील रहण बाद दमधड़ीअ हवाले। आलम शाह सिंध जे हक़नि लाइ जिदोजहदुनि में अॻभरो रहियो। MRD तहरीक में अहम किरदार अदा कयो। केतिराई भेरा जेल जूं सख़्तियूं बर्दाश्त करण बावजूदि उसूलनि ते क़ाइम रहियो। मटियारीअ में आलियुनि अखियुनि सां तदफ़ीन। जनाज़े नमाज़ में क़ौमी अवामी तहरीक सरबराह अयाज़ लतीफ़ पलीजे ऐं ॿियनि जी शिरकत।